हुकूमत तरफा तहरीक इंसाफ के ॻाल्हियुनि जी आछ मुसद्दिक मलिक जो चवणु आहे त हुकूमत खे हटाइणो आहे त भले हटायो वञे, अचो गॾिजी वेहो, ॻाल्हियूं कयो, मामला हल कयूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे ज़हन में रुॻो 3 ॻाल्हियूं आहिनि। पहिरीं तरजीह ग़रीबनि जे ॿारनि खे रोज़गार ॾियणु आहे, ॿियो महांगाई जो भार घटि करणु ऐं टियों गुरबत ख़तमु करणु आहे। मुल्क दुश्मन अंसर मुल्की तरक़ी में रंडक विझी रहिया आहिनि। माण्हुनि खे ख़बर आहे त कंहिंखे छा करणो आहे। केपी जे वरी वज़ीर अली अमीन गंडापुर चयो आहे त इदारनि खे दरख़्वास्त आहे त न्यूट्रल थी वञनि। एपेक्स कमेटी जे इजलास में तफ़ाक़ राय सां फ़ैसिला थींदा आहिनि। वफ़ाक़ी सरकार अंदर हिकु ऐं ॿाहिरि वरी ॿियो कुझु आहे। केपी में दहशतगर्दी जे चैलेंज खे मुतहद थी मुंहुं ॾेई सघिजे थो। बिजली महांगी हुअण सबबि माण्हू बिल ॾियण जे क़ाबिल न आहिनि। ग़रीब माण्हुनि खे सोलर सिस्टम फ़राहम कयो वेंदो। महंगाई ऐं बिजली जे बिलनि में इज़ाफ़े ख़िलाफ़ जमात इस्लामी जो रावलपिंडी में ॿिए ॾींहुं बि धरणो जारी। हाफ़िज़ नईमुल रहमान जो चवणु आहे त 2 ॾींहनि खां पंजाब हुकूमत आमरीअ जो मुज़ाहिरो करे रही आहे। संदन धरणे जो रुख़ कंहिं ॿिए तरफ़ थी सघे थो। नौजवान मुल्क छॾे वञी रहिया आहिनि। तालीम ऐं रोज़गार मिलणु घुरिजे, अवाम खे रिलीफ फराहम करणो पवंदो। हुकुमरान संजीदा ॻाल्हियूं कनि। हुकूमत टीटीपी जे दहशतगर्द नूर वली महसूद ऐं अहमद हुसैन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई शुरू करे छॾी। कानून लागू कंदड़ इदारनि तरफ़ां ॿिन्ही जवाबदारनि जी फॉरेंसिक टेस्ट, धमकी वारी ऑडियो ऐं ॿिन्ही दहशतगर्दनि जी ऑडियो हुअण जी तस्दीक। अख़्तियारनि जो चवणु आहे त दहशतगर्दी में मुलविस दहशतगर्दनि खे कंहिं बि सूरत में माफ़ न कयो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ गज़ा में इसराइली फ़ौज जी कार्रवाइयुनि ते ॻणती ज़ाहिर करे छॾी। संदसि चवणु आहे त इसराइली फ़ौज फ़लस्तीनियुनि जी नसलकुशी करे इंसानी हक़नि जी संगीन भञकड़ी करे रही आहे। फ़लस्तीन में इंसानी अलमियो पैदा थी चुको आहे। गॾियल क़ौमुनि खे यहूदी फ़ौज जे ज़ुल्मनि जो नोटिस वठणु घुरिजे। अमरीकी सेनेट में रिपब्लिकन मेंबर पाकिस्तान ऐं चीन मुख़ालिफ़ बिल पेश करे छॾियो। बिल में चीन जे वधंदड़ असरे रसूख़ ऐं पाकिस्तान तरफ़ां मुबैना ख़तरनि खे मुंहुं ॾियण लाइ भारत जी मदद जो वाइदो, भारत ख़िलाफ़ मुबैना क़दमनि ते पाकिस्तान जी इमदाद रोकण ऐं कांग्रेस खे आगाह करण जी तजवीज़। पाकिस्तान भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी जी धमकी रद्द करे छॾी। पढ़ी ऑफिस जी तर्जुमान ममताज़ ज़हरा बलोच जो चवणु आहे त भारतीय अॻवान जा अहिड़ा बयान कश्मीरी अवाम खे पंहिंजे बुनियादी हक़नि, आज़ादी ऐं हक़े ख़ुद इरादियत हासिल करण लाइ जिदोजहद तां ध्यानु नथा हटाए सघनि। दहशतगर्दी जा इल्ज़ाम लॻाइण बदिरां भारत खे पढ़े में क़तल, बग़ावत ऐं दहशतगर्दीअ जी पंहिंजी मुहिम ते गौर करणु घुरिजे। पाकिस्तान कंहिं बि अगराई ख़िलाफ़ पंहिंजी ख़ुदमुख्तियारी जी हिफ़ाज़त करण लाइ पुरअज़्म आहे। सेवण में चोरी जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार नौजवान मुबैना पुलिस तशद्दुद में फ़ौत। पुलिस एहलकारनि 21 नवें जे ख़लील सोलंगी जो मर्द अस्पताल में फिटो करे छॾियो। मक़तूल जे वारसनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो, लाश रखी धरणो। संदन चवणु आहे त पुलिस ख़लील सोलंगी खे बेगुनाह क़तल कयो आहे। मामले जी जांच करे मुलविस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। सांगन में पीरसन इस्माइल ख़ासकली क़तल केस जो जवाबदार फैसल भट्टी जेल हवाले। मक़तूल जे वारसनि पुलिस जी जांच ते बेइतमादी ज़ाहिर करे छॾी। संदन चवणु आहे त पुलिस अञा ताईं केस जे मुख्य जवाबदार इक़बाल भट्टी खे गिरफ़्तार न कयो आहे। पुलिस वाक़े जी दुरुस्त नमूने जांच न करे रही आहे। नौशेरो फिरोज में मुड़िस खां तलाक वठण ते धीउ जूं ॼंघूं वढींदड़ संदसि वालिद गिरफ़्तार। पुलिस मुख्य जवाबदार गुलाम मुस्तफ़ा शाह खे लॉकअप करे छॾियो। ज़ख़्मी औरत सोबिया शाह जी हालत में बहितरी। एसएसपी नौशेरो फिरोज जो चवणु आहे त औरत जूं ॼंघूं वढण जी ॻाल्हि दुरुस्त नाहे, ज़ख़्म रसिया आहिनि। मुख्य जवाबदार गुलाम मुस्तफ़ा शाह खे गिरफ़्तार कयो वियो आहे। 4 जवाबदारनि शख़्सी ज़मानत कराए वरिती आहे। मलियूर जे इलाइक़े क़ाइदाबाद में जवाबदारनि हथां साली जवाबदार क़तल करे छॾी। जवाबदार जन्नत गुल ज़ीनत खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। रते देर भरिसां कार्य तकरार तां 2 भाइरनि समेत 3 ॼणा क़तल। हथियारबंदनि गोलियूं हणी 2 भाइरनि फरीद ऐं मोहब्बत कोरकाणी समेत नीगर वसीम खे क़तल करे छॾियो। वाक़े खां पोइ इलाइक़े में छिकताण बरक़रार। लखी गुलाम शाह भरिसां हथियारबंदनि हथां 2 चौकीदार अगवा। हथियारबंद अॻूणे एमएनए गौस बख़्श मर्द जी ज़मीन जे ट्यूबवेल ते चौकीदारी कंदड़ कलंदर बख़्श ऐं गुलाम रसूल लबाणो खे अगवा करे विया। मुबारकपुर वेझो ॻोठियल बख़्श लंजवाणी वासी नौजवान जे अगवा जी तस्दीक। मौवीअ जी बाज़ियाबी लाइ वारसनि जो थाणे अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो।
बटाणी वेझो न्यू चिटी मस्जिद वटां खीर जो वापारी शेरबाज़ चाचर मुबैना तौर अगवा वारसन जो चवण आहे त नौजवान सुबुह सवेर खीर खपाइण लाइ शहर वञी रहियो हो त धाड़ियल रस्ते मां अगवा करे विया आहिनि। कंबर में 2 मासूम ॿारड़ा करंट लॻण सबबि तड़पी फौत 4 वरनि जे हसनैन मुकारी ऐं 5 वरनि जे दोस्त मोहम्मद पखे मां करंट लॻण सबबि दम धणी हवाले कयो। वालिदैन खे बेहोशी जा दौरा, इलाइक़े में सोग। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगार सरापा एहतजाज। फरीदाबाद में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। सिटी गेट अॻियां धरणो। वारिया में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। शाहपुर जानिया में भी पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। पीसीबी तरफ़ां बाबर आज़म, मोहम्मद रिज़वान ऐं शाहिन शाह अफरीदी खे ग्लोबल T20 लीग लाइ NOC ॾियण खां इनकार। ॿियनि केतिरनि ई रांदीगरनि खे बि लीग खेॾण लाइ NOC ॾियण खां इनकार।